सलाम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव। हीअ असांजे आॾो नज़र अची रहिया आहिनि सावा धाणा ऐं फूदनो। मां तव्हांखे अॼु सावनि धाणनि ऐं फूदने खे महफ़ूज़ करण जो तरीक़ो सेखारींदसि। असांजी हर भाॼी, ख़ासि तौर ते दाल, गोगड़ू, गोभी वग़ैरह जेके आहिनि, सिंध में ख़ासि तौर ते धाणनि ऐं फूदननि खां सवाइ अधूरा हूंदा आहिनि। पर कुझु वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो असांखे धाणा न बि मिलंदा आहिनि। असांजे फूदने खे, धाणनि खे महफ़ूज़ कंदा आहियूं त उन जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थी। त धाणनि खे हिकु बॉक्स में विझी छॾियो। हीअ ॾिसो, मां हिकु प्लास्टिक बॉक्स में हिन खे विझी रही आहियां। हाणे असां इन खे बराबरि कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं मां हिन में थोरो पाणी विझंदसि। पाणी विझी हिन खे असां फ्रीज़र में कुझु वक़्त जे लाइ असां हिन खे फ्रीज़र में रखी छॾींदासीं। बिल्कुलु ॾिसो, हिन में पाणी में ई तर थी वियो आहे। मां हिन खे फ्रीज़र में रखां थी। हीअ असां वटि फूदनो आहे। फूदने जा असां पन कढी छॾिया आहिनि। ॾांडियूं असांखे नथियूं खपनि। सभिनी खे पननि खे फैलाए छॾींदासीं। फैलाए ऐं ख़ासि तौर ते इहो स्टील जे थांव में या स्टील जे थाल में हुजे त बहितरु थींदो। स्टील जे थांव में रखण खां पोइ असां हिन जे मथां हिकु मलमल जो कपिड़ो, साफ़ु सुथिरो मलमल जो कपिड़ो हुजे जेको, उहो पूरे खे आराम सां कवर कंदासीं। हीअ ॾिसो, तव्हांजे साम्हूं मां हिन खे कवर करे रही आहियां। कवर करण खां पोइ असां हिन खे उस ते, उहा तव्हांजे घर जे अंगण में उस हुजे या तव्हांजी छित ते हुजे, उन ते असां रखी छॾींदासीं कुझु ॾींहंनि जे लाइ। ऐं उन खां पोइ असां जॾहिं 2-3 ॾींहंनि खां पोइ कढंदासीं त हीअ ॾिसो, असां वटि हिन सूरत में, ख़ुश्क सूरत में सफ़ा कुरकुरा न अची वेंदा फूदने जा पन। इन्हनि खे असां छंडे साफ़ु करे ऐं हिकु एयर टाइट प्लास्टिक बैग में विझंदासीं त जीअं ही असां वटि महफ़ूज़ रही सघनि। ऐं जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी, असां हिन खे हितां थोरो कढी ऐं इस्तेमालु कंदासीं। ऐं वक़्त ज़रूरत असांखे हमेशह लाइ ई महफ़ूज़ रहंदा ऐं कारा न थींदा। हूअं न त अमूमन ईअं थींदो ईअं आहे जो कारा थी वेंदा आहिनि। ही फ्रीज़र मां कढियो आहे। जेके असां धाणा रखिया हुयासीं, पाणी विझी फ्रीज़र में, हिन खे असां हाणे हिन बाउल मां कढंदासीं। कढी ऐं पोइ हिन खे असां नंढा नंढा पीसिस कंदासीं त जीअं असांखे जॾहिं इस्तेमालु करण जी ज़रूरत अचे त असां इस्तेमालु कयूं। हिन खे ॾिसो, मूं 4 पीसनि में करे छॾियो आहे। इन्हनि खे हाणे मां हिकु शॉपर में विझां थी। शॉपर में विझी ऐं मां शॉपर खे चङी तरह ॻंढि ॿधी छॾींदसि ऐं इन खे हिकु दफ़ो वधीक महफ़ूज़ करण लाइ हिकु ॿी शॉपर में विझंदासीं, जीअं हिन जो रस जेको आहे न ॻड़े। ऐं जंहिं वक़्तु असांखे ज़रूरत पवे त असां इन खे आराम सां इस्तेमालु करे सघूं। हीअ ॿई शयूं असां वटि महफ़ूज़ थी वियूं। हीअ ॾिसो, मां हिन खे पैक करे छॾियो आहे। हाणे हीअ ॿई शयूं असां वटि महफ़ूज़ थी वियूं। असांजे खे जंहिं वक़्तु ज़रूरत हुजे, चाहे असां पकोड़नि में इस्तेमालु कयूं या कंहिं ॿी शइ में, त असां इस्तेमालु करे सघूं था। दोस्तो, असांजूं ॿियूं वीडियो, मुफ़ीद वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। इन सां गॾोगॾु बेल आइकॉन खे बि लाज़मी वॼाईंदा त जीअं असांजूं ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ताईं पहुची सघनि। इन सां गॾु ई असांखे इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजो घणो ख़्यालु